जे तू सचो मसइले में तद में टिकियूं पंहिंजूं गन बंद कर, ॿारनि खे थाल खणी न पिना, पंहिंजे घरो हरो वरो ख़र्च कर, पोइ ठीकु आहे कुझु न कुझु ॿेड़ी वाह मुला ॿेड़ी मोह दिव्या आहे तो कल ख़ुदा जे मथां हक़ चवे थो। अरे अवल टिकियूं कीअं बंदि करे, टिकियूं खाई खाई त एॾो वॾो थियो आहे, तूं टिकियूं बंदि कीअं करे सघंदे मुस्लमान? दुख तो पहुंचे मिठा हाणे हो बंद न करे तू बंद कर, तो हराम समझई थो। हे भी सागो मसइलो आहे, 12 वारो 11 वारो 10 वारो सागो मसइलो आहे। नालो अल्लाह जो पवंदो उन शरीफ थींदो आहे, नालो अल्लाह जो पवंदो आहे 10 महरम न्याज नगर थींदो आहे, नालो अल्लाह जो पवंदो आहे 11 शरीफ चवंदी थींदी आहे। हे निभागो हराम कंदो आहे, टिकन खे हराम कई थो मुस्लमान। अजाई गप में मानी नोश गईब बिन खे ये टिक्की जायज उर्स भी जायज जाओ, ये टिक्की तुम्हारी जायज तो यार ही भी जायज, टिक्की तुम्हारी जायज तो बार ही भी जायज, टिक्की तुम्हारी जायज तो नहीं महरम भी जायज। और खो तुम्हारे साथ मोमिन दुनिया फानी के छॾे तो औरत हुजे मर्द हुजे, वो 14 सदी वारी भेण तुम ही पंहिंजे गिरे भाणे में झाती पार, वो मुर्सन जी प्यारी पलंगनि जे सुम्हण वारी अदी 10 कूड़ ॻाल्हाइण वारी मुंहिंजी भेण पंहिंजे गिरे भाणे में झाती पार। अल्लाह वारो फरमाए थो पियो कतण बाजो मुठी कपड़ा कंदीअ कीअं, रातां सुम्ही निंद्रा करे डिंगी घुमे पई ॾींहं, इन फाल मथां कौड़ी लॻे पंहिंजे कांध खे। ओ मुस्लमान, ओ अबे जा प्यारा, ओ खाइन बदन तकर वारा मुस्लमान, याद रखो पंहिंजे गिरे बारे में झाती पासवान मत कहमत मुंह हेठि करणो पवे यार। अल्लाह सी फरमाए तो मोमिन जे शान में ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशरू बिल जन्नति लती कुनतुम तुअदून। मोमिन जे मथां मोमिन बांधे दे जिन दीन ते पूरी इस्तकामत वती, दीन ते पूरी बीहक वतो, पंहिंजी ख्वाहिशातूं हक़ जे मथां कुर्बान कयुम, दुख मां रब करीम सकरा जो कोन सहां थो। फरमाए तो मलाइको पंहिंजे मकाम खे छॾियो, पंहिंजी तस्बीह तालीर बंदि कयो, वञो फलाणे जाइ ते, अॼु मां पंहिंजे बाने खे घर खां बेघर कयां थो पियो। अदा थींदासीं यार थींदासीं, ॼाण हलियासीं। हे कुर्सी ते केरु वेठो आहे? गुलाम हुसैन। बाने खे चवां गुलाम हुसैन कुर्सी ते वेठो आहे, हथड़ा में आयो था, भागरो पायो था, साईं साईं पवे थी, व्यंजन हणो था, आहे कने कोने, दुख सहो कोन था पिया, दम मुंहिंजो निकितो अल्लाह अल्लाह, खट ते चौखंब करे संभारींदा, जान जा कपड़ा लाहींदा, अल्लाह अल्लाह काॾे वेंदी खानी, काॾे वेंदी मीरी, काॾे वेंदी पीरी, चवणो पवंदो जनाज़ो तयार आहे, जनाज़ो तयार आहे। भाइरो इहो हाल थी। ओ अदा बुजुर्ग फरमाए छो पियो कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मुकामनि जो, कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मुकामनि जो, वारी संदो कोट अॼो अॾींदे केतिरो। फरमाईंदो मौला पाक मलाइको तकड़ कयो, अॼु बाने खां मां घर खां बेघर कयां थो, बच्चा बाने यतीम कयां थो, घर वारी बेवाह कयां थो, ॾाढो बानो परेशानी में वञी तरफ़ मुंहिंजे मुबारक जो ख़ुदा फरमाए थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु, इन सिफ़त वारे बाने मथां ख़ुदा जा मलाइक अचनि था, छा चवनि था? अल्लाह तखाफू वला तहज़नू, ओ नबी जो उम्मत गम न कर, दुनिया वारा पूरा ख़ुदा तुंहिंजा क़बूल का, खौफ न करे गम न कर। या मुबारक खे मोमिन खे रुगो शीअ सुनी में न फासिजे। आहे कने कोने मज़हबी ॻाल्हि मां कोन कयां थो पियो, शीओ सुनी पंहिंजी जाइ ते आहे, मगर हुन भाउ जी ॻाल्हि कयां थो जेको क़ुरान खो पढ़े, नमाज खो पढ़े, जिक्र खो पढ़े, मस्जिद को पढ़े, हक़ खो पढ़े, ज़बान में गिला गीबता मुस्लमान तुम्हें मौत ईंदी यार कहरार चंबो पोइ ख़बर पवंदी। ओ मुस्लमान गिरे बहाने में जाती पाए, अरे दीन को भंग में ना है, दीन को चर्च में ना है, दीन दीन है तो खुदा जे कुरान में दीन है। अली अलैहिस्सलाम उहा हस्ती आहे,
वो शान अली अलैहिस्सलाम नबी अलैहिस्सलाम दा फरमा अली लहमक लहमी जिस्मक जिस्मी दमक दमी तुझो गोश्त मुझो गोश्त तुझो जिस्म मुझो जिस्म तुझो खून मां नबी जो खून है। केॾो शान अली अलैहिस्सलाम जो है। थोड़ी गिरेबान में सुनी शिया झाती पा दुनिया जो को नेक मर्द है ठारो खान आजे तावे चंगो मुंसा है ना। हाँ गरीब दरते वेंदुस ओ ठारा खान मां मिस्कीन होया मां कंगाल होया मुफलिस होया हजार हजार है तू सामो पेश आन कुछ मुखे खुदा जे वाट में यार इने के रहमंदो पंज जेब मां कुछ न कुछ निकाता कंदो ओ केतरियूं गरीब घुर्जूं पूरी कंदो एक ओ ठारो खान सखावत करे गरीब जा पलव पुर करे खुदा जो कसम अली सखिया जंहिंजे मथे जे मथा अली जो करम जो तो पतो याद रखो। हाँ ओहे गंज अली वारो हे मिली वयो हे मिली वियो मुसलमान जरा तवज्जो ॾियो गंज अली सां पूरो तवसल अली जी पूरी मोहब्बत वो कुरान सां है कुरान उन्हीं गुलाम सां है कने कोने सच्चा हैदरी छो सहाबा कराम जी गिला खुदा जे वास्ते न कयो ओ मुसलमान अली असदुल्लाह अल गालिब आहे कने कोने को असा जो ईमान है असा जो अकीदो अली केरा शाह मर्दा है शेर यज़दा है कुव्वत परवरदिगारा जे मकाम जे अंदर जे मैदान में अली जो कदम हूंदो हो उते मुनाफिक करे रही कोन सघंदो। अल्लाह जो शेर हुजे अबू बकर जोर सां कुर्सी वठे अली जो शामिल आहे। अल्लाह जो शेर हुजे उमर जोर सां कुर्सी वठे अल्लाह जो अली शेर हुजे उस्मान और वो को ॿियो को अली हो जेको चुप करे हो अली असांजो केरु आहे हसन जो अबू आहे अली ॾिठो पहिरियों वारो अबू बकर जो आहे ॿियो वारो उमर जो आहे टियों वारो उस्मान जो आहे चौथो वारो मां अली जो मुसलमान मुसलमान सहाबा जी गिला न कयो सहाबा जी गिला न कयो ईमान चट थी वेंदो सहाबा जी गिला न कयो अली को मथे ॿियो गैरत वारो को आहे छा अली हुजे अबू बकर ज़ुल्म जी कुर्सी ते करे अली जो शान न है अली जो शान न है। अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह फरमाए तो जॾहिं अली से फाते खैबर थियो है दरवाजो खैबर जो हक सां पेटो थे 40 माण्हू आया खयो न खणी सघिया 100 माण्हू आया न खणी सघिया आख़िर 400 माण्हू दरवाजो न पूरियो आहे। हे अली जो शान आहे मुसलमानो अली बुझण जो कोन्हे को अली हक़ समझो त अवल हक़ टिल जो आहे पोइ हुकुम अली जो आहे। मिठा आख़िरी दौर आहे गड़बड़ मुल्क में अची वई आहे हिकड़ा खुदा जी तौहीद जा मुनकर बणिजी आया संग मुशरिक असां मुशरिक आहियूं पिपल खे पूजूं था चयो मला ख़बर न थी त जे फ़कीर जी दिल ज़बान में रब जो नालो आहे शिरक कॾहिं नथो अची सघे अरे चिब तोखे कहिड़ी ख़बर वरी कहिड़नि थी अॼु तौहीद जो पतो पवे छो त बुजुर्ग फरमाए थो कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह जिन रिझायो अला तान अचे तोखे अने आद तौहीद पर तूं आ करे ये जमाए पिया है सुभाणे टिंटी न कर अरे लासुर छोड़ा का खबर चित किंदो बिया है हां इस्तन जो कीअं कबो आहे ॿुधाए सियारे जो कीअं कबो आहे उन्हारे जो कीअं कबो आहे बेतर कीअं छिकबा आहिनि वज़ू जा फर्ज़ घणा आहिनि वज़ू जा वाजिब घणा आहिनि वज़ू जा मुस्तहब घणा आहिनि वज़ू जा मकरूह घणा आहिनि इस्लाम जो बुनियाद वज़ू मथां जंहिं तोखे वज़ू जो पतो कोन्हे तोखे ॿियनि जो कहिड़ो पतो आहे दुख थो पहुचे मुसलमानो आख़िरी दौर आहे खुदा जे वास्ते बेअदबीअ खां पाण खे बचायो अदा छा थियो आहे टाइम बेली हिकु थी आहे मां वञा निमाज़ कान पढ़ी अथमि सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो मुसलमानों असां झगड़े लाइ कोन आया हुआसीं चैलेंज मुनाज़रे लाइ पाण कई ॿिया वरी कहिड़ा मुनाज़रो मोबाइलो थी खलो असांजो ॾेखारे खलो हे मुनाज़रो थी ॿियो वरी कहिड़ो मुनाज़रो क्या है ॿियो बि असां वेही रहो त वेही रहो हे कहिड़ो कुरानो वरी आहे इलाह बि त न आहे बि साॻो काइदे त न आहे वेही रहो बापो ॻाल्हाए त असांजो कीअं ॻाल्हाईंदो ॿिया ॻाल्हाईंदा वेही रहो असांजा त न ॻाल्हायो न
असां जाओ ना आउं खड़ो वो न गलायो ना बुलंद आवाज से सलात पर अर्ज पे कयूं ओ मुसलमान भेण ओ अल्लाह जी बानी हिदायत जब कलमा दुआ खैर थोड़ी गिरेबान में झाती पाए भा तू भी पाए भेण तू भी पाए अल्लाह रो फरमाए थो पियो जॾहिं साथिन पे सॾ कयई तॾहिं ॿुधई न ॿोड़ी वरती न पिरीअ जे पलांद खां तूं डुकी ऐं डोड़ी हाणे न खुती निदोरी रुंज मेरी हूं करे हिकु औरत आहे नबी अलैहिस्सलाम सची ग़ुलाम दरजी खादमानी आहे दरजी खादमानी जॾहिं मैदान ओहद में करीमन खे तकलीफ़ पहुती आहे कुफारन मदीने पाक में अफा उठायो कूड़ हयो माज़ अल्लाह मुस्तफ़ा काफ़िरन शहीद कियो आहे जॾहिं आवाज़ अमा ख़ातून जे कन ते पहुचे थो पियो ख़ातून कहिड़ा हसनन जी अम्मा आहे चओ कहिड़ा ख़ातून चओ हसनैन कहिड़ो आहे मुस्तफ़ा जे बाग जा गुल आहिनि जन्नत जे जौननि जा सरदार आहिनि असांजा रबर हादी आहिनि चओ आउं फरमाए अल्लाह अल्लाह अम्मा घर में रोए थी ॻोढ़ा ॻाड़े थी त हाँ बाबू असांखे छॾे लोरी क़ुरान जी केरु ॿुधाईंदो असां लाइ हथड़ा मथे केरु खणंदो हिकु अंसार पाड़े जी औरत आई आहे चएसि अम्मा छो थी रोए अम्मा फरमाए थी हीअ मां ॻाल्हि ॿुधी आहे उहा माई जज़्बात में अची वई आहे बुरको नथी मथे ते करे जुती नथी पेर में करे चिरन वांगुर मैदान जहाद में आई आहे हर हेॾे वञे थी सुञातो हिकिड़े काफ़िर माई तो छा विञायो आहे माई ॻाल्हाए कोन थी चयोसि तो काफ़िर माई हे लाश कंजान उहो वक़्तु माई जे मथां आहे माई जो नओं पुटु कुठल आहे नओं मुड़ुसु कुठल आहे नओं भाउ कुठल आहे हिकु दफ़े पंहिंजे अज़न खे तके फरमाए थी ओ काफ़िर मां पुट जे लाइ कोन आई आहियां मां भाउ लाइ कोन आहियां मर्द लाइ कोन आहियां मुंहिंजो मदीने वारो साईं किथे आहे मुसलमानो केॾी मोहबत आहे आख़िरकार करीम जे मथां आई आहे सोनो साईं ग़ुलामनि सां वेठो आहे अबू बकर सिद्दीक़ आहे अली अलैहिस्सलाम आहे उमर फारूक आहे वॾा सहाब मथोन आख़िर मां ॻोढ़ा वहनि था जान बेरस थी वई आहे आख़िरकार फरमाता छो थी माई रे फरमाए थी या रसूल अल्लाह तुंहिंजी न्याणी आहे घर में क़यामत जी हालत आहे फरमाइनि था वञ न्याणी खे सलाम ॾे आराम न कर सुम न घुर दुआ त ख़ुदा उम्मत खे कोसी वाह न लाए मुसलमानो कहिड़ो करीम असांजे लाइ तूं गिला उन जी करे थो अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे मुसलमान ख़ैर आख़िरी दौर आहे मिठा करे वठो ख़ुदा खे राज़ी कयो आख़िरी दौर आहे दिलि मां निफ़ाक़ कढो गिला कंहिंजी न कयो जहिड़ा झगड़ा छॾे ॾियो ज़ुल्म जा कम न कयो अरे माण्हू अहवा न कयो नबी जो उम्मत खे न रंजायो ख़ुदा जो कसम तोखे मां ॿुधायां हज़ूर अलैहिस्सलाम जी अहिड़ी शफ़क़त आहे अज़ीज़ुन अलैहि मा नितुम फरमा दो खुदा हर तरह जी तकलीफ़ मुझे नबी ते बार आहे ईअं सम्झो जीअं बचे खे दुख हूंदो आहे त पीउ में तड़पणी अची वेंदा जॾहिं मुस्तफ़ा जो ग़ुलाम फुरिजे थो लुटिजे थो अॻवा थिए थो मुसलमान ज़हर भव को दह कोन करे थो इहा दिलि वारी दह रोज़े तण में पहुची वञे थी मुसलमान मिठा मां दुआ थो घुरां तकलीफ़ आहे ॾाढो मथे में सूर आहे अल्लाह पाक मूंखे हिदायत करे ख़ुदा जे वास्ते मुलऊ इन ॻाल्हि खे छॾे ॾियो इहे ॻाल्हियूं न सारे बेबुनियाद ॻाल्हियूं तो शैतान तोखे भुलाए छॾियो आहे साईं अमरोटी खे मञींदो आहे अमरोटी खे मञींदो आहे ॻाल्हाए त सही न अमरोटी